पान बियो सवाल कयो, छा तुझी खाला जिंदा है, छा तुझी मासी जिंदा है? सहाबी जवाब दियो, हां रसूल मुझी खाला जिंदा है, मुझी मासी जिंदा है। नबी कायनात अलैहिस्सलाम फरमाया फबिर्रिहा वजबदी, खाला सा खाला जी इज्जत कर, खाला जी खिदमत कर, मासी जो एहतराम कर। इन एहतराम जे करे अल्लाह तुझे गुनाह से माफ फरमाइंदो। एक रिवायत में लक़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन्ना मिन जलाबिबिहिन ज़ालिका अदना अन युरफ़ना। अकेले अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम की ज़ात जिद है, ये को अल्लाह ताला इन पूरी कायनात को अकेलो सच्चो माबूद, अकेलो मुश्किल कुशा, अकेलो हाजत रवा नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेसत का पेरा जो दौर है, उन दौर के दौरे जहलीत से वञे थो। अगर असी इन ॻाल्हि ते गौर कयूं, उन दौर में लिखिया पढ़िया हज़रात मौजूद हुया। उन दौर में फसाहत ऐं बलागत रखण वारा माण्हू मौजूद हुया। उन दौर में शायर मौजूद हुया, लिख पढ़ वारा माण्हू मौजूद हुया। पोइ बि उन दौर खे दौरे जहलीत छो चयो वेंदो आहे? कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, व इज़ा क़ील लहुम इत्तबिउ मा अंज़लल्लाहु क़ालू बल नत्तबिउ मा अल्फ़ैना अलैहि आबाअना। जॾहिं उनखे चयो वञे थो तव्हां इत्तिबा कयो, इताअत कयो उन शइ जी जेका नाज़िल थी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, त जवाब में वो चवंदा हुया त असीं उन शइ ते हलंदासीं, उन अक़ीदे ते हलंदासीं, उन मनहज ते हलंदासीं, उहे ख़ुशी मनाईंदासीं, उहे ग़मी मनाईंदासीं, जंहिं तौर तरीक़े ते असीं पंहिंजे अबनि ॾाॾनि खे पातो। इन्हनि जे इन सवाल जे ई करे उन दौर खे दौरे जालीअ चयो वञे थो। छो त उन दौर जे अंदरि हर गुनाह मौजूद हुयो, अल्लाह जी हर नाफरमानी मौजूद हुई, शिरक उन कौम में मौजूद हुयो, जुल्म और ज़्यादती उन कौम में मौजूद हुई, कत्ल और गारत उन कौम में मौजूद हुई,
एहसास नाले का शय न हुई, इंसानियत सा का हमदर्दी न हुई। जेका कौम पांजे रब सा सच्ची न हुजे, उहा कौम अल्लाह जी मखलूक सा कीअं सच्ची थी सघे थी। इंसान जो कोई एहसास न हुयो क़त्ल गारत, नंढिन न्याणियुनि खे ज़िंदा दफ़नायो वेंदो हुयो, ऐं बिलख़ुसूस उन दौर में औरत ते वॾो ज़ुल्म हुयो। इंसान जो एहसास न हुयो, बिलख़ुसूस औरत ते उन दौर में वॾो ज़ुल्म हूंदो हुयो। वइज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल-उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन वहुव कज़ीम। घर में जॾहिं न्याणी जी विलादत थींदी हुई, हुननि जा चेहरा कारा ऐं स्याह थी वेंदा हुया। न्याणी खे ज़िंदा दफ़नाईंदा हुया। हिकु हिकु मर्द सां 10-10 माण्हू निकाह कंदा हुया। औरत खे अगर मां वारी ॾींहं अचनि, औरत खे औरत न सम्झो वेंदो हुयो। कुर्बान वञा इस्लाम था। इस्लाम औरत खे इज्जत ॾिनी। इस्लाम औरत खे हिकु मकाम ॾिनो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेइज़्ज़त खां पहिरियां अगर को माण्हू फौत थी वेंदो हुयो, तरको छॾे वञे थो, माल छॾे वञे थो, जॾहिं तक़सीम जी वारी ईंदी हुई, औलाद में पुटनि खे हिस्सो मिलंदो हुयो, न्याणियुनि खे विरासत खां महरूम कयो वेंदो हुयो। वॾे अफ़सोस सां चवणु पवे थो, अॼु बि आई सूरत कुझु असांजे मुआशरे में थी चुकी आहे। औलाद जे नाले ते प्रॉपर्टी आहे, पुटनि जे नाले ते प्लाट आहिनि, पुटनि जे नाले ते जायदाद आहे। अगर महरूम कयो वञे थो त औरत खे महरूम कयो वञे पियो। लेकिन इस्लाम आयो, इस्लाम अची औरत खे इज्जत ॾिनी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, वलिर्रिजालि नसीबुम मिम्मा तरकल वालिदान वल अक़रबून वलिन्निसाए नसीबुम मिम्मा तरकल वालिदान वल अक़रबून। जहिड़ी तरह औलाद में मर्दनि जो हिस्सो आहे, विरासत में मर्दनि जो हिस्सो निकिरे थो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए अहिड़ी तरह वलिन्निसाए नसीबुन, अहिड़ी तरह औरत जो हिस्सो आहे। औरत मां आहे, उन जो हिस्सो आहे। औरत अगर ज़ाल जी शक्ल में आहे, विरासत में उन जो हिस्सो आहे। औरत अगर धीअ जी शक्ल में आहे, उन जे लाइ हिस्सो आहे। दीन इस्लाम इहा इज़्ज़त ॾिनी आहे। औरत खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेइज़्ज़त खां पहिरियां अगर को शख्स फौत थी वेंदो हुयो, उन जो पुटु पंहिंजे पीउ जी मातेरी माउ सां निकाह कंदो हुयो। इस्लाम आयो, इस्लाम अची औरत खे इहा इज़्ज़त ॾिनी। वला तंकिहू मा नकहा आबाउकुम मिनन निसाए इल्ला मा क़द सलफ। अॼु खां पोइ केर बि पुटु पंहिंजी मातेरी माउ सां निकाह नथो करे सघे। इस्लाम खां पहिरियां, प्यारे पैगंबर जी बेइज़्ज़त खां पहिरियां
औरत ते केरो जुल्म हुयो एक ही निकाह के अंदर एक ही मानू में एक ही मानू ते मेरे भेण जो निकाह जायज हुयो जायज में रवाज हुयो दीन इस्लाम अची इन शे के हराम करा दिनो व अन तजमउ बैन अल उख्तैन इल्ला मा क़द सलफ अल्लाह रब्बुल आलमीन इन शे के हराम करा दिनो जो एक ही मर्द वक्त बिन भेण जो निकाह थे इहो हराम आहे। दीन इस्लाम का पेरा अगर औरत के माहवारी ईंदी हुई न उन सां खाइण हूंदो हो न उन सां पीअण हूंदो हुयो बंद कमरे में उनखे बंद कयो वेंदो हुयो लेकिन कुर्बान वञनि दीन इस्लाम तां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इस्माउ कुल शैइन इल्ला निकाह इन माहवारी अचण खां पोइ तव्हां पंहिंजी घरवारी सां वेही सघो था ॻाल्हाए सघो था सुम्ही सघो था उनजे हथ जी शइ खाई सघो था सवाइ जिवा जे सवाइ हम स्त्री जे उन सां तव्हां खाई सघो था। इहो दीन इस्लाम अची हिन औरत खे इज़्ज़त ॾिनी हिन औरत खे मक़ाम ॾिनो किथे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर क़ौमुम मिन क़ौमिन असा यकूनू खैरम मिनहुम वला निसाउम मिन निसाइन असा यकुन्ना खैरम मिनहुन्ना। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ओ ईमान वारो का बि क़ौम कंहिं ॿी क़ौम जी मज़ाक न उॾाए मज़ाक न करे थी सके थो जॾहिं तव्हां मज़ाक कयो था तव्हां खां बहितर हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं मर्दनि जो तस्करो कयो गॾु अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वला निसाउन मिन निसाइन असा यकुन्ना खैरम मिनहुन्ना नहीं कंहिं औरत खे इहो चुगाए थो हिकु औरत थी करे औरत ॿी औरत जी मज़ाक उॾाए थी सघे थो जंहिंजी तव्हां मज़ाक उॾायो थियूं उहा तव्हां खां बहितर हुजे। जिथे मर्दनि जो तस्करो उते औरतुनि जो तस्करो किथे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फस्तजाब लहुम रब्बुहुम अन्नी ला उज़ीउ अमल आमिलिन मिनकुम मिन ज़करिन औ उन्सा। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे आमाल खे क़बूल करे थो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे आमाल खे ज़ाया नथो करे पोइ अमल करण वारा मर्द हुजनि या औरतूं हुजनि। जिथे मर्द जो तस्करो उते औरत जो तस्करो किथे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मन आमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। जे को बि नेक अमल करे थो नेक अमल करण वारो मर्द आहे नेक अमल करण वारी औरत आहे अल्लाह तो फरमाए असीं उन्हनि खे पाकीज़ा ज़िंदगी ॾींदा आहियूं। जिथे मर्द जो तस्करो उते औरत जो तस्करो किथे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्नल मुस्लिमीना वल मुस्लिमात वल मुमिनीना वल मुमिनात वल कानितीना वल कानितात वस्सादिकीना वस्सादिकात वस्साइमीना वस्साइमात वल हाफिज़ीना फुरूजहुम वल हाफिज़ात वस्साकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फरमाबरदार मर्द हुजन फरमाबरदार औरतूं हुजन मोमिन मर्द हुजन मोमिन औरतूं हुजन अल्लाह की इताअत करण वारियूं अल्लाह जे साम्हूं झुकण वारा मर्द हुजन अल्लाह जे साम्हूं झुकण वारियूं औरतूं हुजन सच ॻाल्हाइण वारा मर्द हुजन सच ॻाल्हाइण वारियूं औरतूं हुजन रोज़ा रखण वारा मर्द हुजन रोज़ा रखण वारियूं औरतूं हुजन पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा मर्द हुजन
पाजी शर्मगाह जी हिफाजत करने वाली औरतूं हुजनि, अल्लाह जो ज़िक्र करने वाला मर्द हुजनि, अल्लाह जो ज़िक्र करने वाली औरतूं हुजनि। अल्लाह तो फरमाए इन जे लाइ असीं मग़फ़िरत ऐं अजर अज़ीम तैयार कयो आहे। जिते मर्द जो तज़किरो उते औरत जो तज़किरो, किथे अल्लाह रब्बुल आलमीन औरत जी इज़्ज़त खे, औरत जे शान खे, औरत जे मकाम के बयान करते फरमायो इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनातिल लुइनु फिद दुनिया वल आखिरा वलहुम अज़ाबुन अज़ीम। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो उहे माण्हू जेके पाक दामन औरतुनि ते, पाक दामन औरतुनि ते, मोमिनात औरतुनि ते जेके तोहमतूं हणनि था, अल्लाह तो फरमाए ये माण्हू दुनिया में भी लानती आहिनि, आखिरत में भी लानती आहिनि। वलहुम अज़ाबुन अज़ीम ऐं आखिरत में उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब तैयार कयो आहे। किथे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वल्लज़ीन यरमूनल मुहसनात सुम्मा लम यअतू बिअरबअति शुहदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तुमे माण्हू जेके मोमिनात ते, पाक दामन औरतुनि ते जेके तोहमतूं हणनि था, पोइ गवाह खणी नथा अचनि, गवाह खणी नथा अचनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो उन्हनि खे कोड़ा हया वञनि, उन्हनि जी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो उन खां पोइ कॾहिं गवाही क़बूल न थिए ऐं इहे माण्हू फासिक आहिनि। ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन दीन इस्लाम जे अदल सां हिन औरत खे कहिड़ो ई मुक़ाम मिले पियो, कहिड़ी इज़्ज़त मिली आहे। सही बुखारी के अंदर हदीस मौजूद है, एक यहूदी अन्न यहूदियन रज़्ज़ा रअस जारियतन, एक यहूदी एक औरत के पत्थर हणी करे उनके ज़ख्मी कयो। औरत बेहोश पई आहे। औरत को पुछण वारनि पुछो तो कई पत्थर के हया आहिनि। जॾहिं होश में अचे थी पुछियो वियो तो कई पत्थर के हया आहिनि, छा फला यहूदी हया आहिनि? उहा औरत पंहिंजे मथे सां इशारो करे हाउ चवे थी मूंखे फला यहूदी पत्थर हया आहिनि। नबी अलैहिस्सलाम के ख़बर पवे थी, नबी कायनात अलैहिस्सलाम उन यहूदी के घुराइनि था, माण्हू पकड़े आया उन यहूदी के। जहिड़ी तरह यहूदी उन औरत के ज़ख्मी कयो हुयो, उन ई अंदाज़ में उन यहूदी के ज़ख्मी कयो हुयो। चवण जो मक़सद इस्लाम औरत सां इंसाफ़ कयो आहे, इस्लाम औरत के इज़्ज़त ॾिनी आहे, इस्लाम औरत के मकाम ॾिनो आहे। बल्कि कुछ अहिड़ा मामलात आहिनि दीन के अंदर, कुछ अहिड़ा मवाक़े आहिनि जिन मवाक़िअनि के अंदर अगर फ़ज़ाइल के ॾिसजे, अगर शान के ॾिसजे, अगर रुतबे के ॾिसजे, औरत जो रुतबो कुछ मवाक़े ते मर्द खां वधी वञे थो। नबी अलैहिस्सलाम वटि हिकु सहाबी आयो, अची सवाल कई, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॿुधायो दुनिया में सभ खां वधीक हुस्न सलूक जो हक़दार केरु आहे ऐं सभ खां वधीक कंहिं सां हुस्न सलूक कया, सुहिणो सलूक कया? नबी कायनात अलैहिस्सलाम फरमायो उम्मुका, तुंहिंजी उमर। सहाबी वरी सुवाल कयो, ए अल्लाह जो रसूल, उन खां पोइ पाण फरमायो उम्मुका, तुंहिंजी माउ। सहाबी वरी पुछो, अल्लाह जे रसूल वरी जवाब ॾिनो तुंहिंजी माउ। चौथी मरतबा प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो वरितो, तुंहिंजो अब्बो, तुंहिंजो पीउ। चवण जो मक़सद अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम
हुस्न सलूक के हवाले से सहाबी के सवाल के जवाब में 3 मरतबा पाक फरमायो तुझी मां तुझी मां तुझी मां। इन जगह ते ॾिसो अहिड़ी तरह नबी अलैहिस्सलाम फरमायो जन्नत जेको सो माल जे कदमनि जे हेठां आहे। इहो छा आहे? अल्लाह जे रसूल ये कौन फरमायो जन्नत पीउ जे कदमनि में। इन जगह ते बि औरत जी इज्जत ऐं मकाम अल्लाह जे रसूल बयान कंदे फरमायो। अहिड़ी तरह नबी कायनात अलैहिस्सलाम वटि हिकु सहाबी अचे थो, अची सवाल करे थो ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां गुनाह थी वियो आहे, मूंखां नाफरमानी थी वई आहे। नबी कायनात अलैहिस्सलाम सवाल कनि था छा तुंहिंजी अमल ज़िंदा आहे, छा तुंहिंजी माल ज़िंदा आहे? सहाबी सवाल कयो न अल्लाह जे रसूल मुंहिंजी अमल ज़िंदा न आहे। पाण ॿियो सवाल कयो छा तुंहिंजी खाला ज़िंदा आहे, छा तुंहिंजी मासी ज़िंदा आहे? सहाबी जवाब ॾिनो हा अल्लाह जो रसूल मुंहिंजी खाला ज़िंदा आहे, मुंहिंजी मासी ज़िंदा आहे। नबी कायनात अलैहिस्सलाम फरमायो फबिर्रिहा वञ पंहिंजी खाला सां खाला जी इज्जत कर, खाला जी ख़िदमत कर, मासी जो एहतराम कर। इन एहतराम जे करे अल्लाह तुझे गुनाह से माफ़ फरमाइंदो। एक रिवायत में अल खालतो बिमंज़िलतिल उम्म, मासी जेका है वो माउ जे कायम मकाम आहे। कुतबे हदीस खोलो किते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये कौन फरमायो चाचो जेको आसो पीउ जे कायम मकाम आहे। हाँ हाँ मासी के बारे में अल्लाह के रसूल फरमायो मासी माओ जे कायम मकाम आहे। अगर औरत माओ की शक्ल में आहे इस्लाम उनकी एतरी इज्जत कई। अगर औरत धीअ जी शक्ल में आहे नबी कायनात अलैहिस्सलाम फरमायो मन आल जारियतैन हत्ता तबलुगा। पाण फरमाए जंहिंखे ॿ न्याणियूं थियूं, सही तरबियत कई, सही तालीम ॾई, सही जगह रिश्तो कई। नबी कायनात अलैहिस्सलाम फरमाइनि था सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े इहो माण्हू मूंसां जन्नत में ई हूंदो। वज़म्मा असाबिअहु, प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी आङुरियुनि खे हीअं मिलायो, वो मूंसां जन्नत में हीअं हूंदो। ऐं हिकु हदीस में कुलना सिद्रम मिनन नार जा अल्फाज़, जंहिं माण्हू खे दुनिया में न्याणियूं आहिनि, न्याणियुनि जो अदब करे थो, न्याणियुनि जो एहतराम करे थो, सही तरबियत ॾिए थो, सही तालीम ॾिए थो, सही जगह रिश्तो करे थो। प्यारे पैगंबर फरमायो ये न्याणियूं सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े जहन्नम का रुकावट बणजी वेंदियूं। धी अगर औरत अगर धी की सूरत में आहे इस्लाम इज्जत ॾिनी, औरत अगर माउ की सूरत में आहे इस्लाम इज्जत ॾिनी, औरत अगर ज़ाल की सूरत में आहे इस्लाम इज्जत ॾिनी, इस्लाम इज्जत ॾिनी। इहा असांजी लाइल्मी आहे, जहालत आहे। माण्हू पंहिंजी ज़ालनि जो एतिराम नथा कनि, ज़ालनि जी इज्जत नथा कनि। अल्लाह अकबर। मुस्लिम अहमद के अंदर हदीस मौजूद आहे नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम वटि एक औरत अचे थी। अब्दुल्लाह बिन उमर फरमाइनि था अल्लाह के रसूल वटि एक औरत अचे थी, ए अल्लाह के रसूल ही मुंहिंजो मुड़ुसु आहे, ही मुंहिंजो मुड़ुसु आहे। घर के मामलात में रिश्तनि के मामलात में फलां सां रिश्तो करणो आहे, फलां सां रिश्तो नाहे करणो। ए अल्लाह के रसूल मूंसां मसलो नाहे कंदो, मूंसां मसलो नाहे कंदो। जंहिंजो अॼुकल्ह असांजे मुआशरे में औरत जी ॻाल्हि खे का हैसियत नाहे ॾिनी, औरत जी ॻाल्हि खे का अहमियत नाहे ॾिनी। सिर्फ़ इहो चयो वञे थो इन औरतुनि खे कहिड़ो अकुल, इन औरतुनि खे कहिड़ी सम्झ। नबी अलैहिस्सलाम उन सहाबी के फरमायो, पाण फरमाइनि था ए ज़िहा वञ पंहिंजी घरवारी खे
राज़ी कर। जॾहिं बि घर में को रिश्तो करी, पुट जो रिश्तो आहे, न्याणे जो रिश्तो आहे, पंहिंजी घरवारी सां मशवरो ज़रूर कंदो कर। अगर ज़ाल आहे, इस्लाम इज़्ज़त ॾिनी आहे, इस्लाम एहतराम कयो आहे। अल्लाहु अकबर। नबी कायनात अलैहिस्सलाम फरमायो, खियारुकुम खियारुकुम लिनिसाइहिम। ओ मुसलमान, अॼु तूं घर खां ॿाहिरि निकिरी थो, दोस्तनि में आहे, तुंहिंजो किरदार जो सुठो आहे। तूं पंहिंजे ऑफिस में आहीं, किरदार सुठो बणाई थो। तूं पंहिंजे कारोबार में आहीं, किरदार सुठो बणाई थो। काश उहो किरदार, काश तुंहिंजे ॻाल्हाइण जो उहो लहजो जेको ॿार दोस्तनि में आहे, उहो घर में हुजे। पाण फरमायो, तव्हां मां, अल्लाह जो रसूल फरमायो, तव्हां मां बहितर उहो आहे, तव्हां मां बहितर उहो आहे जेको पंहिंजी ज़ाल सां बहितर आहे, जेको पंहिंजी घरवारी जो एहतराम करे थो, घरवारी जी इज़्ज़त करे थो। अल्लाह जो रसूल फरमायो बहितर आहे। हाँ, अगर जेको माण्हू पूरी कायनात सां बहितर, दोस्तनि सां बहितर आहे, कारोबार में बहितर आहे, घर सां बहितर कोन्हे, इहो माण्हू कॾहिं बि बहितर थी नथो सघे। इस्लाम इज़्ज़त ॾिनी। अगर औरत ज़ाल जी शक्ल में आहे, इस्लाम इज़्ज़त ॾिनी। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम जी घरवारी सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, बस औकात ईअं थींदो हुयो, आउं गोश्त खाईंदी हुयमि, गोश्त खाईंदे नबी अलैहिस्सलाम खां उहो गोश्त घुरंदा हुया ऐं पुछंदा, आयशा तूं कहिड़ी जॻह तां पंहिंजा चप रखी करे गोश्त खाधो आहे, ताकि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जॻह ते पंहिंजो मुंहुं मुबारक रखी करे, चप मुबारक रखी करे पाण जेको आहे सो उतो खाइनि। आयशा फरमाए थी, ऐं अल्लाह जे रसूल खे ॿुधाईंदी हुयमि, नबी अलैहिस्सलाम उन जॻह तो खाईंदा हुया जिथों सैयदा आयशा खाधो आहे। इहो असमे पैगाम आहे, पंहिंजी घरवारियुनि सां मुहबत कयो, पंहिंजी घरवारियुनि जी इज़त कयो, पंहिंजी घरवारियुनि जो एहतराम कयो। हालांकि सुनन इब्न माजा जी हदीस आहे, नबी अलैहिस्सलाम जी हस्ती उहा हस्ती आहे, पाण हिकु जॻह ते महिमान थी विया, अंसार जी घर महिमान थी विया। नबी अलैहिस्सलाम सुनन इब्न माजा किताबुल अशरिबा में हिकु मिस्कीनो ॾिसो, चमड़े जो हिकु थांव ॾिठो, उन में पाणी पियो हुयो। नबी अलैहिस्सलाम पंहिंजा चप लॻाए करे उन मिस्की जे मां पाणी पीतो। अंसारी औरत ॾिसे पई, जॾहिं नबी अलैहिस्सलाम उतो रवाना थिया, अंसारी औरत छुरी खणी करे उन टुकड़े खे, जंहिं टुकड़े ते इमाम आज़म जा चप लॻा हुया, उन टुकड़े खे कटे करे पंहिंजे हिफ़ाज़त में रखी छॾियईं, पाण वटि रखी छॾियईं। ही उहो टुकड़ो आहे जंहिं ते प्यारे पैगंबर जा चप मुबारक लॻा आहिनि। अल्लाहु अकबर। अंदाज़ो कयो, उहो अल्लाह जो नबी, अहिड़ी आज़मत वारो नबी, अहिड़ी आज़मत इंसान वारो नबी, सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु तआला अन्हा खे चवनि पिया, आयशा तो जिथे चप रखिया आहिनि मूंखे ॿुधाए त आउं उते चप रखां। अंदाज़ो कयो औरत जी इस्लाम कहिड़ी इज़त कई आहे, कहिड़ो एहतराम कयो आहे। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम पाण हालत एतिकाफ़ में आहिनि। एतिकाफ़ में नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजे ज़हन इहो कयो, ऐं पंहिंजे मथे खे धोआ। सैयदा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा खे आवाज़ में, आयशा मुंहिंजे वारनि खे धो। आयशा फरमाए, अल्लाह जा रसूल, आऊं हैज़ सां आहियां, मूंखे वारी आयल आहे। नबी अलैहिस्सलाम फरमायो, आयशा तुंहिंजे हथनि में त हैज़ कोन्हे न। अंदाज़ो कयो, इन सूरत में सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु तआला पंहिंजे हथनि सां प्यारे पैगंबर जो मथो धोतो आहे। अल्लाहु अकबर। ही दीन सेखारे पियो, इस्लाम का पहिरियां
इन हालत में औरत के बद कयो वेंदो हुयो। ऐं अॼु असांजे माशरे में बि केतिरा एतिरा माण्हू इन ॾिहनि में न औरत खे मानी पहुचाइण ॾींदा, न औरत सां गॾु वेहंदा, न ॻाल्हाईंदा। ही प्यारे पैगंबर जी सुन्नत आहे। इस्लाम औरत जी इज़त कई आहे। वञो नबी अलैहिस्सलाम जी सीरत पढ़ो। प्यारे पैगंबर जी वफ़ात थिए थी, वफ़ात वक़्त नबी अलैहिस्सलाम जी वफ़ात कीअं थी, सैयदा आयशा फरमाए थी। मुस्नद अहमद के अंदर हदीस मौजूद है। सैयदा आयशा फरमाए थी, नबी कायनात अलैहिस्सलाम मात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी अलैहिस्सलाम फौत थिया। उन वक़्त अल्लाह के रसूल जो सर मुबारक, पान जो मथो मुबारक मुझे सीने ते पियो कयो। अंदाज़ो कयो इस्लाम सेखारे पियो पाजी घरवारनि सां, पाजी घरवारी की इज्जत ऐं एहतराम। अल्लाह अकबर। अहिड़ी तरह नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पाण फरमाइनि था, मन कानत लहू इमरातान। इस्लाम औरत जी की इज्जत कई आहे। इस्लाम औरत के की इंसाफ ॾिनो आहे। सही बुखारी जी हदीस पाण फरमाइनि था, जंहिं माण्हू न शादियूं कयूं ऐं ॿिन्हिनि खे ॿिन्हिनि में इंसाफ न कयई, हिकिड़ी जा हक़ अदा कयई, ॿी जा हक़ अदा न कयई, नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े इहो माण्हू ईंदो, उनजो हिकिड़ो पासो पूरो ख़त्म हूंदो। इस्लाम औरत की इज्जत ॾिनी आहे। इस्लाम औरत जो एहतराम कयो आहे। लेकिन अॼु हिन मुआशरे में पुरफितन दौर में अॼु जी मुसलमान औरत इस्लाम के समझी न सघी, इस्लाम की तालीम का नावाकिफ जाहिल औरत चवे चाहती, मेरा जिस्म मेरी मर्जी, मुझो जिस्म मुझी मर्जी। हिन औरत इस्लाम की तालीम के कोन पढ़ो, हिन औरत इहो मुतालो न कयो। इस्लाम का पहिरियां औरत सां कहिड़ो सलूक कयो वेंदो हुयो। इस्लाम औरत खे कहिड़ी इज़त ॾिनी आहे। अल्लाह अकबर। इन जुमिले के अंदर ॿ ॻाल्हियूं आहिनि, मेरा जिस्म मेरी मर्जी। पहिरीं ॻाल्हि अल्लाह जी इन धरती के अंदर वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। रहंदड़ हर इंसान रुए ज़मीन ते रहंदड़ हर इंसान के अल्लाह ताला पैदा कयो आहे पंहिंजी इबादत के लाइ। लिहाज़ा हिन रुए ज़मीन ते न के नबी जी मर्ज़ी हलंदी, हिन रुए ज़मीन ते न के वली जी मर्ज़ी हलंदी, हिन रुए ज़मीन ते न के सहाबी जी मर्ज़ी हलंदी अल्लाह जी हलंदी। मेरा जिस्म मेरी मर्जी। आदम अलैहिस्सलाम जन्नत में आहे, अम्मा हवा जन्नत में आहे। अगर ये हुजे हा मेरा जिस्म मेरी मर्जी अगर हुजे हा तो आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा जन्नत में कॾहिं न निकिरनि हा। पंहिंजी मर्जी सां शैतान जे बहकावे में अची करे वण के खाई वेठा। अल्लाह ताला अम्मा हवा के सैयदना आदम अलैहिस्सलाम के जन्नत में लाहे छॾियो। जॾहिं हिन पूरी कायनात पूरी इंसानियत की पहिरीं अंबड़ अम्मा हवा की जॾहिं मर्ज़ी नथी हली सघे, पोइ अम्मा हवा खां पोइ उहा कहिड़ी औरत आहे जेका इहो चई सघे त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। जिस्म ॾिनो तो अल्लाह ताला, इन जिस्म ते अहकाम बि अल्लाह जा हलंदा। इन रुए ज़मीन ते जॾहिं नबी जी मर्ज़ी नथी हले, नबी जी मर्ज़ी नथी हले, सैयदना यूनुस अलैहिस्सलाम पंहिंजी मर्ज़ी सां क़ौम खां कावड़ी जी निकितो आहे। अल्लाह ताला सैयदना यूनुस अलैहिस्सलाम के मच्छी के पेट के अंदर दाखिल कयो। जॾहिं हिक नबी जी मर्ज़ी नथी हले, पोइ अॼु जी हीअ लिबरलिज़म औरत कीअं चवे थी त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी।
वलो तकव्वल अलैना बाज़ल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिल-यमीन या अय्युहन नबिय्यु लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तब्तगी मर्ज़ात अज़वाजिक। नबी अलैहिस्सलाम पंहिंजी मर्ज़ी सां चयो त अॼु खां पोइ आऊं माखी कोन खाईंदुमि, सेद कोन खाईंदुमि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, ए नबी तूं केरु थींदो आहीं? तूं छो न शइ खे हराम सम्झी थो जंहिंखे अल्लाह हलाल चयो आहे। हिन दीन में हिन जिस्म ते जॾहिं मर्ज़ी प्यारे पैगंबर जी नथी हली सघे त पोइ अल्लाह जे रसूल खां पोइ उहो कहिड़ो सहाबी, उहो कहिड़ो इमाम, उहा कहिड़ी औरत आहे जेका इहा चवे त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। इन जुमिले जे अंदरि ॿी ॻाल्हि इहा आहे, माना हीअ औरत चवण इहा चाहे थी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। मेरी मर्ज़ी जो मतिलबु इहो आहे आऊं ॿाहिरि निकिरां बेपर्दा थियां, बेपर्दा थी करे आऊं ॿाहिरि निकिरां, मूंखे रोकण वारो केरु न हुजे। जॾहिं त इस्लाम चवे थो या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन्ना मिन जलाबिबिहिन्ना। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणियुनि खे, पंहिंजी धीअरुनि खे, पंहिंजी घरवारियुनि खे हुकुम ॾे त हू पर्दो कनि, हू पर्दो कनि। तूं चवे थी मुंहिंजी मर्ज़ी। अल्लाह हुकुम ॾे थो उम्महातुल मुमिनीन खे, पूरी उम्मत खे हुकुम आहे और तूं पर्दो करे ॿाहिरि निकिर। तूं चवे थी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, बेपर्दा थी करे ॿाहिरि निकिरां। मक़सद इहो लफ़्ज़ चई करे इस्लाम जो इनकार आहे, दीन जो इनकार आहे, कुरान जो इनकार आहे। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी चई करे तूं चवण इहो चाहीं थी ऐं घर मां निकिरां बेपर्दा थी करे निकिरां, ख़ुशबू हणी करे निकिरां, ख़ुशबू हणी करे निकिरां, माण्हू मुंहिंजा माइल थियनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अय्युमा इमरातन, उहा औरत जेका ख़ुशबू हणी करे ॿाहिरि निकिरे थी, पाण फरमायो फहिय ज़ानिया, इहा औरत भले रहंदी मुस्लमान माशरे में हुजे, भले रहंदड़ मुस्लमान इलाइक़े में हुजे, मुस्लमान कौम सां हुजो, भले ताल्लुक़ हुजे, ख़ुशबू हणी करे का औरत अगरि ॿाहिरि निकिरे थी, प्यारे पैगंबर फरमायो इहा ज़ानी आहे, इहा ज़ानी आहे, इहा ज़ानी आहे। अल्लाह जो रसूल फरमाए थो ख़ुशबू हणी करे औरत ॿाहिरि निकिरे इहा ज़ानी आहे। तूं चवे थी त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। चवण जो मक़सदु इहो जुमिलो इस्तेमालु करे पैगंबर जी अहादीस जो इनकार आहे, कुरान जो इनकार आहे। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी चई करे असल में चवण इहो चाहे थी त निकाह जो सिस्टम ख़त्म थी वञे, निकाह में औरत पाबंद थी वञे थी, निकाह जो सिलसिलो ख़त्म थी वञे। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी तो चवण इहो चाहे थी औलाद अगरि मुंहिंजे मुड़ुस मां थिए तॾहिं बि मुंहिंजी मर्ज़ी, औलाद अगरि कंहिं ॿिए मर्द मां थिए तॾहिं बि मुंहिंजी मर्ज़ी। जॾहिं त इस्लाम चवे थो वला तक़रबु ज़िना, ज़िना जे क़रीब न वञो। इस्लाम चवे थो शादीशुदा औरत अगरि ज़िना करे उनखे इहो हक़ न आहे उहा इन ज़मीन ते रहे, ज़मीन में खॾो खणी करे इन औरत खे संसार कयो वञे। तूं चवी थी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, असल में इस्लाम जो इनकार थी पियो। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, तुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे ऐं घर खां ॿाहिरि निकिरां रोज़गार जे हिसाब सां, जीअं मर्द नौकरियूं कनि था, मर्द कारोबार कनि था, मर्द इंजेक्शन में वेहनि था, ईअं आऊं ॿाहिरि निकिरां, मूंखे बि कुर्सियूं मिलनि, आऊं बि कारोबार कयां। अल्लाह अकबर। तूं मेरा जिस्म मेरी मर्ज़ी चई करे इहो चवणु चाहीं थी। जॾहिं इस्लाम चवे थो जॾहिं औरत घर खां ॿाहिरि निकिरंदी आहे त शैतान हुनजे तार में हूंदो आहे, शैतान हुनखे
गौर सां ॾिसंदो आहे हिन ते हमलो कीअं थे। अल्लाह अकबर। जंहिं इस्लाम खे असीं मञूं था उन इस्लाम लफ़्ज़ जी माना इहा आहे फर्मा बरदार। फर्मा बरदार माना जेका औरत चवे थी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, उनखे ख़बर न आहे त इस्लाम जी माना छा आहे। जेका औरत चवे थी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, उनखे का ख़बर कोन्हे त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जो तर्जुमो छा आहे। अल्लाह जी शइ हुई, अल्लाह घुराए वरिती, असीं अल्लाह जी मख़लूक़ आहियूं। हिन जिस्म ते हुकुम हलंदो अल्लाह जो। इहा ई वजह आहे मेरा जिस्म मेरी मर्ज़ी जो रद। जेको माण्हू ख़ुदकुशी करे थो, अल्लाह जो रसूल फरमायो जहिड़ी सूरत में ख़ुदकुशी करे थो उन ई हालत में क़यामत ताईं उनखे अज़ाब थींदो। क़यामत ताईं उनखे अज़ाब थींदो। ख़ुदकुशी वारे खे एतिरो अज़ाब छो? इन जे लाइ त अल्लाह जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ पंहिंजी मर्ज़ी हलाए, पंहिंजी मर्ज़ी हलाइण वारो दीन में दुनिया में पंहिंजी मर्ज़ी हलाइण वारो मुजरिम आहे। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी चवण सां ही चवणु चाहे थी जीअं यहूद नसारा, जीअं ॿाहिरि यहूद नसारा जे ममालिक में जीअं हले पियो निगाह ख़तम थी वञे। जंहिं मासिरे ॾांहुं मुस्लमान औरत खे तूं वठी वञणु चाही पई, उन मासिरे में औरत ज़रूर मिलंदी, तोखे माउ न मिलंदी। उन मासिरे में औरत ज़रूर मिलंदी, तोखे भेण न मिलंदी। उन मासिरे में औरत ज़रूर मिलंदी, तोखे ज़ाल न मिलंदी। उन मासिरे में औरत तोखे ज़रूर मिलंदी, तोखे धीउ न मिलंदी। उन मासिरे में गर्लफ्रेंड जे नाले सां औरत खे इस्तेमालु कयो वञे पियो चंद मिंटनि जे लाइ। जीअं को टिशू इस्तेमालु कबो आहे, इस्तेमालु करे उछलायो वेंदो आहे। मुस्लमान गौर कर, सदाई मुस्लमान थो अल्लाह जो फर्मा बरदार, अल्लाह जी इताअत करण वारो औरत खे सम्झणु खपे इन शैतानी रसूमात खां, इन शैतानी हमलनि खां मुस्लमान औरत खे पंहिंजे पाण खे बचाइणु खपे। मुस्लमान औरत बापर्दा, मुस्लमान औरत बाहया ऐं अल्लाह जे फज़ल करम सां ही जेको मुल्क आहे ही बाहया औरतुनि जो मुल्क आहे। ही जेको मुल्क आहे मुस्लमान औरतुनि जो मुल्क आहे, बापर्दा औरतुनि जो मुल्क आहे। जेके चवनि थियूं मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, इहे कुझु औरतूं आहिनि लिबरलिज़म ॾांहुं माइल थी करे ये लफ्ज़ चवनि पियो, लेकिन ही मुल्क मुस्लमाननि जो आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन मुस्लमान भेनरुनि खे, मुस्लमान धीरनि खे अल्लाह रब्बुल आलमीन बाहया बापर्दा मुस्लमान ऐं सच्चो मुस्लमान ऐं मोमिन बणाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।